सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां दोस्तनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिब आहियां। पाण सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में सिंध जे माॻनि मकाननि, ढंढुनि ढोरनि, दरियाही वहकिरनि, क़दीम शहरनि ते ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। अॼु बि पाण हिक सिंध जे अहम बंदरगाह ते ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको सिंध जे चीन सां वापार जो मर्कज़ हुयो। ही अहम बंदरगाह हुयो छो फिटी वियो, इन बाबति अवां सां पंहिंजी मालूमात शेयर कंदासीं। इहो बंदर आहे जाखी बंदर। जाखी बंदर फिटी वञण खां पोइ इन जी जॻह कराचीअ जे बंदरगाह वालारी ऐं उतां वापार थियण लॻो। जाखी बंदर तां न फ़क़ति भर वारनि रियासतुनि या मुल्कनि सां वापार थींदो हो, पर हितां ॾूरहनि ॾेहनि सां बि वापारी लाॻापा मौजूद हुया। सिंधु दरिया जे हिन बंदरगाह तां वापारी पंहिंजो माल चीन, श्रीलंका, नेपाल, बंगाल, भारत, ईरान ऐं नार वारनि मुल्कनि ॾांहुं मोकिलींदा हुया। हिन अहम बंदरगाह जाखी बंदर जा आसार ज़िले ठटे जे तारके मीरपुर साकरे में मिलिया आहिनि। ही बंदरगाह सिंधु दरिया जे हिक क़दीम शाख पटियाणी जे उभरंदे किनारे ते हुयो। जाखी बंदरगाह बोहारनि जे शहर खां अटकल 5-6 मेल खनि ओलह तरफ़ ऐं बघियाड़ फाट जे क़दीम पेट वटि मौजूदु आहे। इन जी जेको आहे बंदरगाह जे भरिसां वरी धाराजा ऐं राणीअ जे कोट जा बि आसार मिलनि था। इहे आसार जाखी बंदर जे भर पासे में आहिनि। इहे बि क़दीम माॻ आहिनि, क़दीम शहर आहिनि। जाखी बंदर ऐं धाराजा ॿई मक़ामी नाला आहिनि जिन जो आॻाटी तारीख़ में एतिरो को घणो ज़िक्र नथो मिले। जाखी बंदर ॾखण तरफ़ ऐं धाराजा जेको आहे उहो उत्तर तरफ़ आहे, पर घणो करे हिक साॻी क़दीम वस्तीअ जा फिटल निशान हिते मिलिया आहिनि। यकीनन इहे आसार मशहूर तारीख़ी बंदर लाहिरीअ जा आहिनि। माना कुझु तारीख़दाननि जो चवणु आहे त ही जेको बंदर आहे उहो तारीख़ी बंदर लाहिरी आहे, उन जा आसार आहिनि। बहरहाल इन ते तहक़ीक़ थियण जी ज़रूरत आहे। पाण ॻाल्हायूं था वधीक त हिन जाखी बंदर खे उतां जा मक़ामी माण्हू जानखी बंदर बि सॾींदा आहिनि। कैप्टन पोस्टन्स लिखियो आहे त धाराजा अॻे ठटे जे वापार जो मुख्य बंदर ऐं हिकु मशहूरु शहर हो, मगर दरिया जे फेरगेर सबबि हिन बंदरगाह जी अहमियत घटिजी वई। हिन वक़्तु धाराजा या लाहिरी बंदर जे बदिरां कराचीअ खे ई बंदर तौरु इस्तेमालु कयो वञे थो। जाखी बंदर वारी एराज़ीअ में हिकु ॾठल कोट जा आसार मिलिया आहिनि जेको अटकल 2500 चौरस वारनि ते पखड़ियल आहे। खोटराई करण सां हितां काशीअ जूं सिरूं ऐं ट्रामे जा सिका बि मिलिया आहिनि जिन ते मोहम्मद शाह जो नालो उकरियल आहे। जाखी बंदर ते पखड़ियल ठिकराठो हिकु शाहूकार शहर जो मालूम थिए थो त हिते हिकु शाहूकार तरक़ी याफ़्ता शहर मौजूदु हुयो। ही माॻ हिकु सदीअ में सामूंडी खारियुनि सबबि एतिरो त तबाह थी वियो जो ईंदड़ 50 सालनि अंदरि जाखी बंदर जा बाक़ी आसार बि दफ़न थी वेंदा। फ़क़ति मरकज़ी किलो रहिजी वेंदो। हिन शहर जे ठिकराटे में चीनीअ जा थाम मिलिया आहिनि। चीनीअ जा थामनि जा भॻल टुकड़ा मिलिया आहिनि, उन्हनि ते चीनी ॿोलीअ जा अखर लिखियल मिलिया आहिनि। यकीनन इहे माना थाम जेके हूंदा से चीन मां घुराया वेंदा हूंदा जिन ते चीनी ॿोलीअ जा अखर लिखियल आहिनि। इहे थाम अच्छे फर्श ते गुलनि ऐं चिटनि वारा आहिनि। बाक़ी ठिकराटे में काशीअ जो सामान जाम मिले थो। हिते शीशो बि मिलियो आहे, जनरीअ जा टुकड़ा मिलिया आहिनि, चूड़ियूं हिन सोना ज़ेवर बि मिलिया आहिनि, नंढड़ा सिका बि मिलनि। जाखी बंदरगाह तां हिकु ठिकर जी मूर्ति बि लधी वई आहे। हिन बंदर खे ॿाहिरां कोट आयल आहे जेको हिन वक़्तु सही हालत में आहे। कोट जे अंदरि ऐं ॿाहिरि घरनि जी अॾावत मौजूदु आहे। क़ब्रिस्तान ऐं खूह बि मिलनि था। जाखी बंदर जे शहर में अॾावतूं पकियुनि सिरुनि जूं आहिनि, पर उन्हनि जा बुनियाद रेती ऐं चुन वारे पथर ते रखियल आहिनि। जाखी बंदर जे उत्तर में खुॾी खारी आहे, ॾखण में पेटियाणी खारी आहे। खुॾी खारीअ जी हाणोकी ऊंधाई 60 खां 100 फुट आहे, जॾहिं त पेटियाणी उन खां बि ऊनी आहे। इन माॻ खे कुबी बि चवनि था, उतां जा माण्हू चवनि था या कुबी आहे। इहो उन करे त जाखी बंदर ॾाढो खॾे किरेक में हिकु क़दीम मस्जिद या कुबीअ जा निशान आहिनि।
किले जो जेको दरवाज़ो आहे सो 15 फुट विकिरो आहे। किले खे 12 बुर्ज आहिनि। ॿाहिरें पासे खां दीवार जी हाणोकी ऊचाई 10 खां 12 फुट आहे। बराबरि बुर्जनि जी बि हिकु कुंडायती आहे। सभिनी बुर्जनि जी माप में फ़र्क़ु आहे। हिन क़दीम बंदरगाह ते तमामु घणी तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। क़दीम आसारनि जा माहिर हिन माॻ ते तहक़ीक़ करे इहो मालूम कनि त हीउ अहम बंदरगाह जाखी कॾहिं खां वजूद में आयो ऐं कॾहिं फिटी वियो। असल में हिन बंदरगाह जे फिटण जो वॾो सबबु सिंधू दरिया में पाणीअ जी खोट बि थी सघे थो। उन सां गॾु समुंड जो पाणी मथे चढ़ी अचणु, समुंड में चाढ़ ऐं समुंड जे वीरनि हिन अहम बंदरगाह खे तबाह करे छॾियो हूंदो। बहरहाल हिन ते क़दीम आसारनि जा माहिर वधीक तहक़ीक़ कनि। इहो हुकूमती इदारनि जो कमु आहे त हिन बंदरगाह बाबति वधीक तहक़ीक़ करे अवाम ताईं ॼाण पहुचाई वञे। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।